अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु शरीक लहु वला शबीह लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व शफीअना व हबीबना व हबीब रब्बिना व शाफ़िअना व नाफ़िअना व नूरना व नूर रब्बिना व मौलाना व मनजाना व कुर्रत अयूनना व वसीलतना इल्लल्लाह व वसीलतना इल्लल्लाह मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिही व अज़वाजिही व अब्नाइही व बनातिही व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वतज़व्वदू फ़इन्न खैरज़ ज़ादित तक़वा सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वज़्ज़ाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू
सल्लु अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। बंदाए परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताब औलाद अली। मज़हबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील। ज़ेर साया गौसे आज़म खाक पाए हर वली। आका असां तुझो अदा मिठड़ो मोहम्मद मुस्तफ़ा। आ मथा हूँ सभिनी खां सदा बलगल उला बिकमाली। दुनिया समूरी नूर थी शिरक ऐं कुफ्र विया दूर थी। बरकत अंदर भरपूर थी कशफत जाब जमाली। आला सदन अखलाक सारा कई रब पाका। सीरत बहैरत ना का हसनत जमीउ खिसाली। इदरीस गाई दो रहे जग खे बुधाई दो रहे। थो चए चवाई दो रहे सल्लु अलैहि वालिहि सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभई वॾे आवाज़ सां खुली मोहब्बत ऐं प्यार सां मोहब्बत वारा आहियो पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा मेहरबान बुजुर्गो प्यारा भाइरो नौजवान मुसलमानो। अल्लाह जे फज़ल ऐं करम सां सुहणे महबूब जे सदके तुफ़ैले वसीले वास्ते सां मूं गुनहगार ऐं अवां खे ये कुरान करीम जी महफिल नसीब थिया। दुआ कयो अल्लाह ताला सच्चाई इखलास नियत जी सदाकत सां अर्ज करण बुधण बुधाइण ऐं जंहिं महफिल मल्हाई आहे उन जो मल्हाइण पंहिंजे बारगाह में मक़बूल ऐं मंज़ूर फरमाए। उम्र वधी आहे, जिस्मानी आर्ज़ा बीमारियों घना थिया आहिनि। ॿियो वरी लिखण जो
शौक़ रहियो आहे। उन जे करे नयूं तकरीरूं नवा मौज़ू सेट करे पेश करण खां हाणे मज़ूर आहियां, पर हिन दावत जी क़ियादत अॻुवाणी ऐं पैगाम हज़रत अल्लामा क़िबला मुफ्ती साईं करीम बख्श रहमतुल्लाह अलैह जे साहबजादा साईं अहमद ज़हीन जन जे तरफ़ां पहुतो। जेको माण्हू चाहे थो त अल्लाह मुंहिंजे बच्चन जी इज़्ज़त रखे तो सालिहन जे बच्चन जी इज़्ज़त करे। जेको चाहे थो त अल्लाह मुंहिंजे पीढ़ियुनि ते मेहरबानी करे तो बुजुर्गन जे पीढ़ियुनि जी ख़िदमत अक़ीदत ऐं मुहब्बत रखे। कुरान करीम जा हाफ़िज़ सगोरा तशरीफ़ फरमाननि, उलमाए दीन मौजूद आहिनि, घणा लिखल पढ़ियल सुलझल दोस्त वेठा आहियो। मुख़्तसर हिकिड़ी ॻाल्हि आहियां त अल्लाह अज़्ज़ व जल्ल जे नबीअ सय्यदना मूसा कलीमुल्लाह पंहिंजे उम्मत में ख़िताब पे कयो, तकरीर पे कई। ख़िताब जे दौरान हिकिड़े माण्हू उथी खेनि अर्ज़ु कयो त साईं एड़ी अवां प्यारी तकरीर कई आहे, अहिड़ो अवां प्यारो ख़िताब कयो आहे। छा हिन दौर में अवां जे इल्म जे बराबर ॿियो को आहे? नबीअ सगोरे खां सुवाल कयो वियो ऐं नबीअ पे जेको अल्लाह सां ॻाल्हाइण वारो आहे कलीम अल ख़ुदा जो बेहैसियत हकीकत जी ॻाल्हि सही कई, छो त उन वक़्तु कलीमुल्लाह ॿियो न हो, ख़ुदा सां ॻाल्हाइण वारो ॿियो न हो। तौरात शरीफ़ जहिड़ो किताब ते लथो न हो। साईं फरमायो त हिन हलंदड़ दौर में अहिड़ो ॿियो कोन्हे। पोइ जेतिरी मुहबत हूंदी आहे ओतिरी वरी मयार बि हूंदी आहे। मिठे मालिक फरमायो त मूसा मूं कलीम तोखे बनायो, तूर जबल ते तोसां ॻाल्हायो, तूर ते तुंहिंजे करे त जल्ली विधी जो टुकड़ा टुकड़ा थी वियो, तुंहिंजे करे मूं फिरौन खे ॿोड़ियो, दरिया में रस्ता ठाहे तुंहिंजे मञण वारनि खे पार पुॼायो। सभु मुंहिंजूं तो ते महिरबानियूं आहिनि। इन जे बजाय जो तो चयो त ॿियो को अहिड़ो कोन्हे, इएं छो न चई त अल्लाह आहे? इहो सुभान अल्लाह तव्हांजो मूंखे सम्झ में नथो अचे। ही पाणीअ जी जो कोन्हे वाह वाह न, इन खां बि तव्हांजो आवाज़ टपंदो कोन। ऐं चयो त मौली साहब तुंहिंजी अच्छी ॾाढ़ी आहे, अछो मथो आहे। कॾहिं सुन्नीअ खे ॾाढा सुभान अल्लाह चवंदे ॿुधो अथई? इएं सुन्नी चवे त पोइ सुन्नीयत में शक थी पवंदो न। सुन्नी चवंदो आहे त मौलवी चवे, मलाइक लिखन अव्वल मौलीअ जे खाते में जे भला पवे त मौलीअ ते पवे, पोइ भली असां। सवें उलमा सुन्नत जमात जा उलमा बुजुर्ग दीनदार सालिह पंहिंजे पाक दिमागन के ट्रोड़े टुकड़ा करे विया, पर मुंहिंजा सिंधी सजन तूं ठुप न सुधरी, ठुप न सुधरी। सिर्फ सवलो सुनो सुभान अल्लाह
ओहो भी तो खां विसरियो वञे। दुरूद अल्लाह चऊं त दुरूद जे बजा वरी सुभान अल्लाह तो चई। मूंखे त समझ में को नथो अचे त ख़ुदा पनाह में रखे अॻिते मुस्तक़बिल में हली असांजो छा। रब करीम जी ज़ात आ बरकात फरमाए मूसा एडो वडो मकाम, एडो वडो शान, एडियूं वॾियूं नेमतूं मूं रब करीम तोखे ॾिनियूं। तूं ईअं चवी हां त मुंहिंजो अल्लाह सभिनी खां वधीक इल्म वारो आहे। हिकिड़ी नोट कयोगा असां सुन्नत जमायत वटि अल्लाह जे वलियनि सालिहन कामिलन सुहिणे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जे असहाबन अहल बेतन आले अतहार जे रूह के सवाब पहचान ला खत्म शरीफ खैरातूं वग़ैरह थींदियूं आहिनि। पंहिंजे वालदेन जा 12 सालियाना उर्स थींदा आहिनि, पर उन में रब करीम जो नालो ज़रूर वठो। या अवां जी एडी त सुस्ती या एडी त गलती या एडी त चरिया है पई हूड़ा है जो असी सुन्नी गैर सुन्नी के जवाब छा ॾियूं। तव्हां करोड़े रुपया ख़र्च कयो, करोड़े माण्हुनि खे खाधो खारायो, उहे खाई हलिया वेंदा। अवां जी उन खैर जो दर्जो अवां जे कब्र वारनि खे पुॼाईंदो त अल्लाह पुॼाईंदो। सैयदना गौसे आज़म हुजे, इमाम रब्बानी हुजे, हसनैन करीमैन हुजन, करबला जा सुहिणा शहीद हुजन, केर बि हुजे, उन जे मज़ार पुर अनवार में उन खैर जे कम जो दर्जो ऐं सवाब अजर बरकतूं ऐं रहमतूं अल्लाह पुॼाए। यारो की सुभान अल्लाह ठड़के ठुड़के वारी मूंखे न ॿुधायो। इहा ॻाल्हि पक्की ज़हन में रखो। जॾहिं बि को रब तव्हांखे नसीब करे, भली तूं नंढड़े में नंढड़ी ख़ैरात करी या 4 या 1 मौली साहब वठी ख़त्म शरीफ बख्शाई त उन खैर में बि अल्लाह मिठे जो नालो ज़रूर वठ, छो त सवाब उन मैयत खे अल्लाह पुॼाईंदो। मौलवी कब्र में कोन वेंदो। तूं एडो साधो हैं जो सवे उलमा मशाइख बुजुर्ग ॻाल्हियूं करे करे हलिया विया। आहिस्ते न वॾी आवाज़ सां खुली चप दंड खोले रड़ करे मूंसां गॾु दुरूद पढ़ा। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। तव्हां पढ़ो त मां ॿुधां त पढ़ो था या कंध पिया लोॾो रुगी। हजरत मूसा सोने जी ॻाल्हि पे कयम। अल्लाह ताला पंहिंजे कलीम खे इन चवण ते इम्तिहान में आंदो। अल्लाह फरमायो मूसा धरती ते हिकिड़ो मुंहिंजो बानो आहे, उनखे जेको मूं इल्मु ॾिनो आहे उन ॻाल्हि जो तोखे बि इल्मु कोन्हे। हालांकि तूं कलीम आहीं, रसूल आहीं, मुरसल आहीं, बरगुज़ीदो नबी आहीं। हुन जी नबुवत में उलमा जो इख्तिलाफ आ। के चवनि था नबी हो, के चवनि था न वली हो, पर उनखे मूं के अहिड़ियूं ॻाल्हियूं पढ़ायूं आहिनि जन जो तोखे बि इल्मु कोन्हे।
हज़रत मूसा चयो मौला भला मूंखे इजाज़त ॾे त उनखे मिलां। किथे मिलांस? अल्लाह फरमायो मच्छी वठ, उनखे चीरे पोने के टांडन ते पचा, पान सां गॾु पंहिंजो साथी हज़रत यूशा बि खण, उहा पकल टांडन ते मच्छी मानी बि खणो। जिते न बुख लॻेव उते उहा खोलियो खाइण लाइ त उहा जेरी हूंदी। इहो सुभान अल्लाह। न न ठुप मथे न चढ़जा, मां तव्हां कसम भञी। हा क़ुरान खयल थी न, ग़लती न कजां त मां ॾाढा न पढ़ंदुसि। जिते उहा मच्छी खोलियो ऐं उहा ज़िंदह थे, पक ॼाण त मुंहिंजो उहो बानो उते आहे। उन बाने जो नालो आहे हज़रत ख्वाजा खदिर। खे द्वाद रे, खे खे ज़बर, द्वाद खे ज़ेर। अनपढ़ियल माण्हू त ठहियो पर चङा भला चवंदा आहिनि ख्वाजा खिदिर। इहो चवणु ग़लति आहे। ख्वाजा खदिर, खदिर निकतल आहे सावक जी माना सां। जेकॾहिं सुकी वारीअ जी दड़े ते वेहंदो त सावा सला ॼमी पवंदा। हज़रत ख्वाजा खदिर अलैहिस्सलाम हो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे उन सां मुलाक़ात जे लाइ हुकुम थियो हो। साईं उन वटि आयो आहे। खलीफ़े चयो क़िबला बुख लॻी आहे। हज़रत यूशा बिन नून साईं चयो मच्छी खोल। खोले त मच्छी ज़िंदह छा आहे? ॾाढा चयो छो ज़िंदह थी? कीअं ज़िंदह थी? छा वजो? क़ुरान पाक जा मुफ़स्सिर लिखनि था त हज़रत ख्वाजा खदिर सुके बुंड जे हेठां वेहंदो हो त साओ थींदो हो। वारीअ जे दड़े ते वेहंदो हो त गुल ॼमंदा हुआ। उन ख्वाजा खदिर जे बदन खे हवा लॻी। उहा हवा मच्छीअ खे लॻी त तरियल पकल मच्छी जेरी। तोखां तो पुछां, जेकॾहिं ख्वाजा खदिर जे जिस्म खे लॻण वारी मच्छी, उहा मच्छीअ वारी हवा, जेकॾहिं मच्छीअ खे जेरो थी करे ख्वाजा खदिर वारी हवा, उन ख्वाजा खदिर जे जिस्म खे लॻण वारी हवा सां टांडन ते पकल मच्छी जेरी थी थिए त पोइ गौसुल आज़म पीरन जे पीर मुहियुद्दीन मीर दिलबर दस्तगीर जे दुआ सां जे मुअल जेरा थियनि त छो न थियनि? हाँ छो न थियनि? तव्हांजी कावड़ अचे थी आहे पीरन जे पीर सां। खुदा तोखे समझ ॾे, अकुल ॾे। क़ुरान करीम में कई वाक़िया आहिनि जिते अल्लाह जे प्यारनि जी दुआ सां निगाह सां मुअल जेरा थिया आहिनि। कई वाक़िया क़ुरान करीम में आहिनि, को हिकिड़ो कोन्हे। ही मूं तव्हांखे मच्छीअ वारो सिर्फ़ इन जे करे ॿुधायो जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन जे ज़िंदह थियण लाइ दुआ बि न घुरी, उन जे ज़िंदह थियण लाइ को वज़ीफ़ो बि कोन कढो। रुगी अल्लाह जे प्यारे खदिर जे बदन खे लॻल हवा, उहा हवा उन पकल ऐं तरियल मच्छीअ खे लॻी त मच्छी ज़िंदह थी। याद रखो, गफ़ारियो, कासिमियो, कादरियो, ताहिरियो, दाहिरियो, जेके बाहो, जेकॾहिं मच्छीअ खे लॻल, खदिर खे लॻल हवा सां मच्छी ज़िंदह थिए थी त अल्लाह जे वलीअ जे रूहानी तवज्जो सां बि मुअल दिलियूं ज़िंदह थींदियूं आहिनि।
पर तव्हां में पिट पई आहे हाणे जो पंहिंजन वॾनि बुज़ुर्गनि जो तरीक़ो छॾे उन्हनि वारो रस्तो छॾे उन्हनि वारो गस छॾे ऐं नई टहीअ ते हलिया आहियो नौजवाननि जी ज़हन ते हलिया आहियो। मां अव्हांखे अर्ज़ु कंदुसि कोन न को ग़रीब में ताक़त आहे पर एतिरो ज़रूरु चवंदुसि त अव्हांखे अल्लामा क़िबला साईं अहमद ज़हीन जन ॿुधायो इश्तिहार में बि आयो त आख़िरत जो फ़िक्र ऐं सोच इन ते आयत पढ़ी वतज़व्वदू फ़इन्न ख़ैर ज़ाद तक़वा। अल्लाह फरमाए थो मोरे वञण वारा पान ला समर खणंदो आहीं, कराची वञण वारा समर खणंदो आहीं, मक्के मदीने वञण वारा समर खणंदो आहीं, पर कब्र में सुम्हण वारा उते ला कहिड़ो समर तैयार कयो। वतज़व्वदू रचे तो समर तैयार कयो, समर पान सां खणो। वतज़व्वदू फ़इन्न ख़ैर ज़ाद तक़वा। समर पान सां खणो, समर तैयार कयो। भले में भलो समर तक़वा आहे, परहेज़गारी आहे। अल्लाह जल जलालहू अमन वालहू जा बांधड़ो क़ुरान करीम हिदायत बि परहेज़गारनि जी लाइ। मुढ वारी सूरत अलहम शरीफ छॾे सूरह बकरह पढ़ो, पहिरीं पहिरीं सिट ते नज़र कयो। अल्लाह ताला फरमाए थो ज़ालिकल किताब ला रैब फ़ीह हुदल लिल मुत्तक़ीन। इहो क़ुरान करीम मूं अल्लाह जी तरफा नाज़िल कयल किताब मुत्तक़ीन जी लाइ हिदायत आहे। इन में कंहिं बि क़िस्म जो शक नाहे। तक़वा वारनि जी लाइ हिदायत आहे, मुत्तक़ीन जी लाइ हिदायत आहे। ॿी आयत में अल्लाह फरमाए इन्न अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम। मूं रब करीम जे दरबार में वध में वध इज़त वारो अव्हां मां वधीक परहेज़गारा। कुरान करीम जे मुफस्सिर अल्लामा बेज़ावी तक़वा जा 3 दर्जा लिखिया आहिनि। हिकिड़ी आम तक़वा उहा मिलंदी आहे कलमे करीम जे पढ़ण सां। तो कलमो शरीफ पढ़ो, दिल व जान सां अल्लाह ते रसूल ते ईमान आंदी त इहा आहे घट में घट तक़वा, अदना तक़वा जो दर्जो। ॿियो हलाल खाए हराम खां पासो करे, इहो ॿियो नंबर तक़वा जो आहे। टियों ओहो नंबर आहे जेको हाई लेवल जो आहे, अख़सुल ख़वास जो आहे। ख़ुदा जे ख़ासि बाननि खां बि जेके वधीक ख़ासि आहिनि उन्हनि जो आहे। उहो छा आहे जो कलमो शरीफ पढ़ी ईमान बाणे, आम शयुनि खां परहेज़ करे पर ख़ासि ख़ासियनि खां बि परहेज़ करे। कंहिं बि अहिड़ी शइ खे वेझो न वञे जंहिंमें शक या शुबहो हुजे, पाक ऐं साफ़ थी रहे। बुख ते गुज़ारे त क़बूल करे पर शक शुबहे वारी शइ खे वेझो न वञे। ऐसा वियो, ऐसा वियो। दुरूद शरीफ पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾी आवाज़ सां पढ़ो, वॾी आवाज़ सां, वॾी आवाज़ सां पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। पहिरियों नंबर तक़वा है ईमान कामिल। उलमा जे सोहबत में वेही सिखो त सही ईमान कहिड़ी शइ आहे।
ईमान मुफस्सल चाहे, ईमान मुजमल चाहे। जॾहिं निकाह थींदो अथव पो आलम सगोरा तव्हांखे या निकाह पढ़ाइण वारा निकाह जे दुआन में ईमान मुजमल ईमान मुफस्सल पढ़ाईंदा आहिनि। तव्हां पढ़ंदा आहियो, वरी सॼी ज़िंदगी उनखे भेरो न ॾींदा आहियो त असां ईमान जूं कहिड़ियूं दुआऊं पढ़ियूं, उन में छा छा बयानु थियो हो। पहिरीं पहिरीं शइ ईमान कामिल। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक। हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती मोहम्मद अमीन खलीली बारकल्लाह फी उमरी सब जो जिंदाबाद। साईं खे अहलन व सहलन था चऊं, साईं खे खट ते जाइ ॾियो ऐं मां पूरे तवज्जो सां मुंहिंजो ग़रीबानो अर्ज़ ॿुधो। दुरूद शरीफ़ पढ़ो नबी पाक ते सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। ईमान कामिल, ईमान कामिल जा कई शोभान, पर असुल ईमान कामिल नालो आहे मुस्तफा करीम जे इश्क जो, महबूब आका सां मोहब्बत जो। पर ज़बानी मोहब्बत न। सियासतदाननि सां जेका मोहब्बत पेश कंदा आहियो, नारा हणी झंडो हणंदो उहो निकिरियो त लाहे वरी ॿियो हणी छॾींदो। इहा मोहब्बत न। सोहणे रसूलुल्लाह खां असां तव्हांजे दिलनि जूं ॻाल्हियूं लिकल न आहिनि। पाण इमाम थी निमाज़ पढ़ाइनि पिया, पुठियां सहाबनि सोहणनि जूं सफ़ूं आहिनि। आख़िरी सफ़ में जेको निमाज़ी समाइती बीठो आ, उन रुकुअ में चेल सिधी न कई। निमाज़ पूरी करे साईं उनखे सॾायो आयो। पान फरमायूं तो रुकुअ में पूरी चेल सिधी न कई। इएं मिड़ई निविड़े तो छा समझो त मां अॻियां बीठो आहियां त बस मां जीअं अॻियां ॾिसंदो आहियां तीअं पोयां बि ॾिसंदो आहियां, जीअं सॼे खां ॾिसंदो आहियां तीअं खॿे खां बि ॾिसंदो आहियां। मूं मुस्तफ़ा करीम जूं अखियूं चओ तरफ़ कम कंदियूं आहिनि, मुंहिंजी एॾी निगाह निराली। तव्हां इबादत कयो, इखलास सां कयो, ईमान कामिल रखो। ईमान जो कमाल इश्क़े मुस्तफ़ा आहे, मोहब्बत हबीब आहे। पोइ उन में जेकॾहिं जान ॾियणी पई त बि जान बाज़ जान ॾेई ॾेखारे विया। सिर सदको करणो पियो, सिर सदको करे ॾेखारे विया। जॾहिं इन मक़ाम ते पहुता ऐं क़ल्ब जी तक़वा अल्लाह उन्हनि खे नसीब कई त पोइ उन्हनि जे ज़बान मां या हथनि मां जीअं निकिरंदो आहे तीअं अल्लाह कंदो आहे। बादशाह पीर सुहिणो ॿुधो अथव? कोन था ॻाल्हायो, कोन था ॻाल्हायो। हाणे हिकिड़ा शाह साहब शुरू थिया, उहे चवनि था ई जेके गफ़ारी आहिनि, ताहिरी आहिनि, हुसैनी आहिनि, जेके बि इन सिलसिले में आहिनि, ए बादशाह पीर खे कोन था मञनि। मूंखे चयोसीं ईअं था चवनि, मुंहिंजो तव्हां उन्हनि खे ॿियो कुझु न चओ, एतिरो चओ त अल्लाह कूड़नि ते लानत कई। सवला लफ़्ज़, सस्ता लफ़्ज़ ऐं कम जा लफ़्ज़, छो त जेको कूड़ हणे उन ते अल्लाह कई आहे लानत। बस इहो ई तव्हांजो जवाब उन्हनि लाइ खोड़ आहे।
असी फसादी ना आहियूं, असी कारत ना आहियूं, असी गंदा ना आहियूं, असांजे ज़बान ते उघारा अल्फाज खुदा न आणे, पर जेको हरू भरू असांखे चवंदो असी उन जे लाइ एतिरी वोट ॾींदा आहियूं त अल्लाह कूड़े ते लानत कई आहे। इहो ई बार खोड़ा जे खॼे वठो त वञी खणो, असीं त बादशाह पीर जा दिल सां ग़ुलाम। कई मोजा शेर आहिनि ऐं वॾी ॻाल्हि आहे त पाण बि पढ़ाई ताईं ॿुधंदा। मुंहिंजे हिकिड़े शेर में आ, दोस्त मूं त दामन वरती आ दस्तगीर जी, दोस्त मूं त दामन वरती आ दस्तगीर जी, पीरन जे उन पीर जी मुर्शिद मुहियुद्दीन मीर जी, दोस्त मूं त दामन वरती आ दस्तगीर जी। तहां वरती आ या हथ कढव? जन वरती आ से हथ मथे खणो, मरण ताईं हथ काबू आया हथ हथ अधमा कढंदो। ॾाढा ॻाल्हायो, ॾाढा ॻाल्हायो, वो गॾिजी पढ़ायो। दोस्त मूं त दामन वरती आ दस्तगीर जी, पीरन जे उन पीर जी मुर्शिद मुहियुद्दीन मीर जी, दोस्त मूं त दामन वरती आ दस्तगीर जी, हसब नसब में आ मथे, सुभान, हसब नसब में आ मथे, उनखे बियो पहुचे किथे, हसनी हुसैनी वीर जी, दोस्त मूं त दामन वरती आ दस्तगीर जी, दोस्त मूं त दामन वरती आ। कुरान पाक जो तफसीर आम ॻाल्हि नथो कयां। कुरान पाक जे तफसीर में मूं ॾिठो, अल्हम्दुलिल्लाह मूं वटि तक़रीबन 80-85 कुरान पाक जा तफसीर आहिनि। अरबीअ में घणा, कुझु फारसीअ में, कुझु उर्दूअ में, को सिंधीअ में। उन में लिखी त हिकु भेरे सुहिणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पाक हंज में एक पाक रान ते इमाम हसन वेठो हो, ॿिए ते हज़रत हुसैन वेठो। वॾी आवाज़ सां चओ, इमाम जो नालो वणई त चओ, जे न वणई त न। ॿई सुहिणा शहज़ादा वेठा। साईं फरमाइनि था, हुसैन जी नाना तुझे नस्ल मां नम गौसईंदा। भला गौस चइबो छा किया, जेको भलो भतु खाराए? चणा विझेस चेहरो करेस, पो तूं त पुट टिपकियूं ॾींदे। इएं थो पेरनि खे चुमीस जो कॾहिं बस वधीक नथो चवां। उते बि इएं कोन निबड़ियो हूंदो। चरिया थी पियो भत ते ईमान। दज्जाल ताला छा छा ताम ठाहींदो। हिकिड़े पासे बाग बहारियूं, गुल फुल ताम मेवा, ॿिए पासे बाह चवंदो जेको मूंखे मंझींदो तंहिं लाइ बाह आहे, जेको न मंझींदो तंहिं लाइ बाह आहे। पोइ जेके आश्क हूंदासीं चवंदा तोरे बाग खे थुक था हणूं, असांखे बाह क़बूल आहे। ज़ाहिर में बाह आहे पर अंदर इश्क़ रसूलुल्लाह। पुछंदुसि न, अबा दरवेश फलाणे ॾे वेह? हा साईं हा। छा थो पुछी? ॻाल्हि थो पुछी। छा ॾिठी? नाश्ते ते सयूं। हाँ? हल पुट, थोड़ी देर गुज़री सीरो।
पीर या हीरो। थोड़ी देर गुजरी मुर्गी, ओ पेटी पुट बुडी मर। एड़े पेट खाण खां वली उहो जो पेट खाली हुजे, दिल अल्लाह जे जिक्र सां आबाद हुजे। रुगी मर्दन में न पर औरतन में भी अहिड़ियूं अल्लाह जूं कामिल बानियूं गुज़रियूं हन, जन जा कई कमाल तारीख़ दानन सदन तारीख़ में लिखिया। हजरत खाजे खाजगान ख्वाजा दहलवी रहमतुल्लाह अलैह के मानू अग्या आया कि भला मींह कोन थो वसे, दुआ घुरो मींह वसे। साईं फरमायो सुभाणी जुमे जो ॾींहुं निमाज जो टाइम थींदो, जने मिंबर ते खुतबे ला वेहां पू दुआ ला चइजो। जने साईं मिंबर ते वेठो क़िबला मींह जी दुआ, साईं पंहिंजे चादर जे अंदरां हिकिड़ो लेडीज़ कपिड़ो रओ खणी आयो हो, उनखे चादर जे अंदरां हथनि में रखे दुआ थो घुरे, मौला ही मुंहिंजी जीजल अम्मा जो कपिड़ो आ, जंहिंजे मथां कॾहिं सॼी ज़िंदगीअ में सिज जी नज़र बिन पई आ, एॾी परदेदार हुई। इन कपिड़े जे सदके मींह वसा, अञा हथ हलन पिया, दुआ हले पई त मस्जिद जे छित खे फाड़े चीरे मींह अल्लाह जे वली ख्वाजा निज़ामुद्दीन दहलवी जी ॻाल्हि आ, उन जे चेहरे खे चुमंदे कतरा हेठि लही आया। छो चयो भिटाई सारी रात सुबहान जागी जन याद कयो, तंजे अब्दुल लतीफ चए मिट्टीअ लधो मान, कोड़े कन सलाम आतन अचो उन जे। हजरत बादशाह पीर मुहियुद्दीन मीर दिलबर दस्तगीर अंदर जो अक्सीर पीरन जो पीर सोनू रहमतुल्लाह अलैह, उन जी पुफी नालो थस फातिमा, उन जी दरवाजे ते सुबह जो पाड़े जूं औरतूं आयूं, दर खड़काए अंदर घिड़ियूं। अम्मा पुछन अम्मा कीअं आयो? अम्मा इलाके वारनि मोकिलियो आ त मींहुं को नथो वसे, साईं खे चयो त दुआ घुरे। अम्मा इन लाइ पंधु कयो अथव, जागो पिया, ॾाढा ॾाढा ॻाल्हा। तू शादी कंदो आई पो फनकार खे अंदर घर घुराईंदियूं न, तो वारियूं अजरियूं अंदर घुराए पोइ नचंदो ही उनखे वरी फिंटा हणंदियूं त बेग़ैरत में कुछ आहे या न। तू वरी नोटन खे छटींदो है, तू बि क़यामत ते ॾियारे मुस्तफ़ा जो उम्मती थी उथंदे। तुझी न्याणी, तुझी मां, तुझी भेण, तुझो नंग, तुझी मासी पुफी, उहे भी खातूने जन्नत के कंध ॾेखारी दी। ओ ज़ालिम छो ज़ुल्म ते करे, छो तो पंहिंजे नस्ल के तबाह करी, छो तो पंहिंजे बच्चन के बर्बाद करी, छो तो पंहिंजे न्याणन के अंधेरे में विझी। करहलकारी रात सिघो पवंदई सुन्य में, कुछंदे पुछंदे की नकी लवंदे लात, जेके वण चिना थई वात ओ गारी दे अगियां। 1 बजे ते वेठो आ, इबादत तो करे न, यहाँ नेट पे हले हिय का मुझो भाणे जो भोगाई सो न्याणे हुने जे भी हलाई नेट रात 11 थिया, चेबा एतुर अंगुर खे हे राजो रात बे पासे न हली वई, चरिया थी पिया हो। जरूरत आहर इस्तेमाल कयो, जरूरत आहर कमाणियो, जरूरत आहर का भी शे कम इंदी त भली अचे। तो वट बंदूक आ
भली पई जे धारा नहन दे त बंदूक कम जी आ, राइफला धारा नहन दे कम जी आ, पिस्टना फुरियूं न कंदे कम जी आ, भली रखी हुजे घर में तोखे जरूरत पए त इस्तेमाल कर। खुदा जा बाना चरिया थी पिया हो, न अल्लाह जो खौफ, न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हया, न कुरान करीम जी लॼ। कुरान पाक ते कमरन में मिट्टी चढ़ी थी वञे त छंडण ला तैयार केर कोन है, खोले चुमी पढ़ण ला केर तैयार कोन है, ऐं आहे मुसलमान। करहलकारी रात सिघो पवंदई सुञ में, कुछंदे पुछंदे की नकी लवंदे लात, जेके वण चिना थई वात, ओ गारी दे अगियां उथी कर इबादत। मूं गुनाहगार जो पुराणो शेर उथी कर इबादत, उमिर थो विञाई मथा मौत मिठड़ा, सदई पियो सदाई उथी कर इबादत, उमिर थो विञाई मथा मौत मिठड़ा, सदई पियो सदाई। छॾे विया दुनिया के सिकंदर दारा, रहा की नकी खुद पैगंबर प्यारा, तपो कियां तू रह दे, तपो कियां तू रह दे, सदा मुंहिंजा साईं मथा मौत मिठड़ा, सदई पियो सदाई उथी कर इबादत, उमिर थो विञाई मथा मौत मिठड़ा, सदई पियो सदाई। सिघो करे इदरीस सायो सफर जो, सदा रहती खादिम मोहम्मद जे दर जो। सिघो करे देरी सायो सफर जो, सदा रहती खादिम मोहम्मद जे दर जो। वठी वे दामन मरण वेल ताईं मथा मौत मिठड़ा, सदई पियो सदाई उथी कर इबादत। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह, हक चारिया जिंदह। बादशाह पीर सुनो, जाहिल पीर न हो। असां वटि कंहिंखे चइबो न कंहिं साल जी सोबत कर, न साईं असां जा वॾा वेठा आहिनि, तुंहिंजा वॾा वधीक या बादशाह पीर जा वॾा वधीक। ॻाल्हि मुंहिंजा मिठड़ा ॻाल्हि। पूरी पीढ़ी वली, अब्बा ॾाॾा बि वली, ॾाॾियूं नानियूं बि विलायत वारियूं, पूरो खानदान वली। साईं किताब लिखियो आहे गुनियत तालिबीन। पोइ गुनियत तालिबीन खे मूं मुतालिया करे चूंडे उन मजा अहम ॻाल्हियूं सिंधी ज़बान में कयूं आहिनि त असांजा सिंधी भाइर बि पढ़नि। छो त बादशाह पीर पेट ई पीर न आहे, ही बुखनि खे ठाहिण वारो पीर आहे, ही ॾुखनि खे लाहण वारो पीर आहे, ही गमनि खे तारण वारो पीर आहे, बुलनि ॿेरनि खे तारण वारो पीर आहे।
उन छा लिखियो, उन छा चयो, उन छा पढ़ियो, उन छा पढ़ायो, वो चूंडे मूं हिन किताब में गॾु कयो आहे। 300 रुपया हिन जो हदियो आहे। मां जलसन में हलाईंदो आहियां ऐं इनखे मां एब न सम्झंदो आहियां। मां अल्लाह जो शुक्र कंदो आहियां, अल्लाह जो हम्द ॻाईंदो आहियां जो सारे किताब मूं गुनहगार जा सॼी सिंध में हली विया आहिनि। क़ुरान पाक जो तफ़सीर, हदीसुनि जा शरह, दुआ कयो हिकिड़ो वॾो कमु हाणे शुरू कयो तो अल्लाह करे वठा पंहिंजी ज़िंदगीअ में। इंशाअल्लाह ताला सिंधी क़ौम खे केरु मेहनू न ॾींदो त तव्हां वटि लिखण वारा कोन्हे, रुॻी तव्हां दिलि खोले वठो ऐं पढ़ो त अव्हां वटि कंहिं बि ज़बान जे हेठां झुकणो न पवंदो, तव्हां मथे ई मथे। 300 रुपया हिन जी मिठाई आहे, हे अव्हां वटि खणी तालिब ईंदा, हिननि खां ख़रीद कयो ऐं वॾे आवाज़ सां दुरूद पढ़ो। थकिजी त न पिया आहियो न? सची ॻाल्हि कजो, मुंहिंजी इंज अञा हाणे पई गरम थी। ॾाढा पढ़ायो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। आवाज़ मां ॿुधां कोन थो, मूंखे अफ़सोस थो लॻे या तव्हांजी मूंखे ॼण वार निगाह त बस कर, पर बस कोन्हे, न को टांगो न को ट्रक, जान थी ॿुधो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हजरत बादशाह पीर रोशन ज़मीर मुहियुद्दीन मीर सुहिणे जी पुफिया, घराणो ई अजीब, उन वटि मायूं आयूं। अदी छो आयो आयो? सारे इलाके वारनि मोकिलियो तम्मा परदेदारा, कंहिं मर्द सां न मिलंदी, साम्हूं परदे खां सवा न ईंदी। तहीं औरतूं आयो अव्हां वञो, चौस दुआ घुरे त ख़ैर ऐं रहम जो मींहुं वसे। अम्मा इन ला तकलीफ़ की थव पुट, इन ला तकलीफ़ की थव। अम्मा हा चङो तव्हां अंदर कमरनि में वेहो। हू अंदर कमरनि में वेठियूं, पाण बुहारो खणी आग रखी, आगुर चओ, सहन चओ, अंगण चओ, बुहारे साफ़ करे मथे निहारे चेती या अल्लाह अन कन्नस्तु फरुश अंत, बुहारो मूं ॾिनो आहे, छांडकारो तूं ॾीस। जागो पिया, ॾाढा ॻाल्हायो। अदरा अदरनि खे नचाइण वारा जागो पिया। हीअ बि अमड़ हुई, हीअ बि पाक औरत हुई, हीअ बि ख़ातून जन्नत जी शहज़ादी हुई, हीअ बि गौसल आज़म जी मिठड़ी मां हुई। बुहारो ॾई चेथी मौला बुहारो मूं ॾिनो आहे, हाणे छांडकारो तूं ॾीस। त मींहुं शुरू थी वियो। ॿाहिरां ॿार भॼी आया, अम्मा खे चो बंदि कराए, शहर ॿुॾी। हिया आहिनि अल्लाह वारा, हिया आहिनि तक़वा वारा, हिया आहिनि परहेज़गार। अल्लाह फरमाए थो मूंखां डिॼो ऐं परहेज़गारी कयो, मूं अल्लाह जो कुर्ब हासिल कयो इन तरीक़े सां कयो, मूं अल्लाह जी मोहब्बत हासिल कयो इन तरीक़े सां कयो। हाणे सभई वॾे आवाज़ सां मुंहिंजे दिलबर नबी ते खुली दुरूद पढ़ायो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। विच वारा कौन था पढ़ो, विच वारा कौन था पढ़ो, सभई पढ़ो तो मां ॾिसां। हाफिज नाले मिठो शेख ॿुधो अथव? दाढ़ी वार नहस, थुप दाढ़ी कूड़। मां वञा तो नसीराबाद जलसे ते,
ही वेन में चढ़ियो पुछो मां सदा केर है की शेखा केडा तो वनी नसीराबाद छो जे हाजी इदरी सदा हियो जलसो तो बुधण वनी बैठो मूसा गड्डा मां वरी टरू मौलवी न जो चवा तो अल्लाह मां यगाना फहामा मां मो चौदा हाजी इदरी सजी तकरे बुधण वनी तो चे हां अल्लाह नसीब कंदी यार दुआ कजा थका जो थियो हाणे सोहारी ही मां कुछ कोना ये सब तुम्हारा करम है आका ये सब तुम्हारा करम है आका के बात अब तक बनी हुई है कोई सलीका है आरज़ू का कोई सलीका है आरज़ू का कोई सलीका है आरज़ू का न बंदगी मेरी बंदगी है ये सब तुम्हारा करम है आका अता किया मुझको ज़ौक़ मदहत कहाँ थी ये बदनिमा की किस्मत रहे सलामत तुम्हारी निस्बत रहे सलामत तुम्हारी निस्बत रहे सलामत तुम्हारी निस्बत तुम्हारे ही दर से न लगी है ये सब तुम्हारा करम है आका मदीने वञी त फूक जान मां आयो ये चल मुझे आपने बुलाया ये करम नहीं तो क्या है मुझे आपने बुलाया ये करम नहीं तो क्या है मेरा मर्तबा बढ़ाया ये करम नहीं तो क्या है मुझे आपने बुलाया ये करम नहीं तो क्या है शालम विसरी तू सिक्कड़ सुभिट जे दरम ते वेहण वारे साईं शालम विसरी तू शालम विसरी तू ॿियो लोक सभोई विसरे मतलब इहो मूं जीअं पाण पासे न करी सुभान अल्लाह जो आवाज़ कदो थी गरम गरम न रहो गरम गरम आवाज थी करम करम जो राज थे खुदा फरमाए थो वतज़व्वदू समर तैयार कयो फ़इन्न ख़ैरज़्ज़ादि तक़वा भलो समर तक़वाई परहेज़गारी आहे पान लाइ बि तैयार कयो पंहिंजे गुज़ारी गलनि जे लाइ बि तैयार कयो असां वटि ईअं आहे तव्हां ख़त्म शरीफ़ कयो यारी शरीफ़ कई ॿारहो कयो चालीहो टीजो कयो जुमाणो कयो त के माण्हू कावड़ हराम बातिल नाजायज़ अब अच्छा है
यार ही नऊज़ु बिल्लाह, चाहे बारही नऊज़ु बिल्लाह, चाहे 40 हो नऊज़ु बिल्लाह, चाहे मौलवी साहब तव्हांजे मदरसे खैरात बिस्मिल्लाह। जागी पियो ॾाढा त ॻाल्हा, ॾाढा त ॻाल्हा। क़ुरान करीम में 4 जायुनि ते लफ्ज़ आयो आ मा उहिल, किथे लिग़ैरिल्लाह बिह, किथे बिही लिग़ैरिल्लाह, 4 जायुनि ते आयो आ। हाणे तू सुन्नी माना इल्म जो दुश्मन, मदरसन जो दुश्मन, वैरान मदरसा हूंदा तू ख़ुश हूंदो। मौलवी साहब अतर मखियो त तुंहिंजे मुंह में गुंज पवंदी। मुल्ला वरी शौक़ीन थई, तुंहिंजे नज़र में मौलवी उहा जंहिंजी पघर मां धप अची ढूंढ जी। पुछा चने वॾो फ़कीर माण्हू आहे, वॾो साईं ॻाल्हि न पुछ, पेटां वाई कोन कढे, ठुप न साईं, हल्की हवा थो कढे त महफ़िल वारा नक बंद करे भॼी, वॾो दरवेश तुंहिंजो ज़हन इहो। पर मुंहिंजो रब चए थो न, मुंहिंजो अल्लाह चए थो न, वल्लज़ीन आमनू इन्नल्लज़ीन आमनू वल्लज़ीन हादू वन्नसारा वस्साबीन मन आमन बिल्लाहि वल यौमिल आखिर फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह जो कुरान ए साॻा अल्फाज केतिरनि जायुनि ते आया आहिनि, ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। पर हिन आयत में आयो अल्लाह ताला फरमायो इन्नल्लज़ीन आमनू, बेशक हे बाना जन ईमान आंदो, वल्लज़ीन हादू ऐं जेके यहूदी थिया, वन्नसारा ऐं ईसाई, वस्साबीन ऐं तारनि जा पूजा, 4 किस्म बयान करे हाणे अल्लाह वज़ाहत तो फरमाए त सभई भला न आहिनि। मन आमन बिल्लाह वल यौमिल आखिर, जंहिं अल्लाह ते ईमान आंदो ऐं क़यामत ते ईमान आंदो, उन्हनि जे मथां न को ख़ौफ़ आ न उहे ग़मगीन रहंदा। कुरान पढ़, अहिड़ो कुरान पको कर जो मुखालिफ जे मुंह ते लपाट हुजे, वात पटे न चवे त ही रुगी बेत था पढ़नि। असीं अल्लाह जो कुरान बि पढ़ूं, रसूलुल्लाह जूं हदीसूं बि पढ़ूं, सहाबन जा इरशाद बि पढ़ूं, असहाबन जा शेर बि पढ़ूं, वलीयन जा इरशाद बि पढ़ूं, औलिया जे सोबत जो फैज़ ऐं बरकत बि बयान कयूं। जेके अल्लाह जा प्यारा आहिनि उहे चिश्ती, सुहरवर्दी, कादरी, नक्शबंदी, गफ़ारी, मुंहिंजा प्यारा पिरी जेके भी सिलसिलन वाला है, ताहिरी, गफ़ारी, बख्शी, हजरत क़िबला साईं जेके मौजूद हैं रहमतपुर शरीफ में, नौजवान असांजा साईं, ही सजो सिलसिलो अल्लाह जे वलीयन जो आ, रूहानियत वारो आ। हिते रंग ढंग न आहिनि, हिते मकर चकर न आहिनि, हिते खुदा जो शुक्र होंदो आ ऐं दिल में अल्लाह जो ज़िक्र। तू इंसाफ कर, तू इंसाफ कर। हजरत गौसे आज़म जी अम्मा चो सुभान अल्लाह, हजरत गौसे आज़म जी पुफी चो सुभान अल्लाह। एतरे शान वारियूं बुहारो ॾेई मथे निहारे चंद मौला, बुहारो ॼण असांजो कम आ, छाॾ कारो ॼण तुंहिंजो कम आ, त रहमत जी बूंद वसो पवे। मागी बयान कयो आहे हिते कयो थमला न बटन वाज़न में त सजावल जे तरफ
औरतूं हज ते वई किथे वई राजा कोन ॻाल्हाए तूं छा चवंदई हाजी मान हरान खिल न रो मञा थो असां में ॾोहन ही कपिड़ो मुंहिंजो जे मेरो थींदो त धंधो सां मदीने वारो चए थो गुनाहनि में भरियल गतल बुडल केतिरो बि मेरो आहे मुंहिंजे निगाह कर्म ते अच धोई उजरो बराबर छा समझो थी मुस्तफा जने पान मक्के में रहंदा हुआ त मक्के वारन वट सुकार बुख उञ सुञ नुक़सान न हो कुदरती बीह वसंदा हा जबलन ते बि गुल ॼमी बीहंदा हा ॾाचूं खाई खाई ताज़ा बूटा एतिरो उन्हनि जे ओह में खीर थींदो हो जो पेर टेड़े बीहंदियूं हूं ॾुहण वारो ॾुही थकिजी पवंदो खीर न खुटंदो अवां जे पाड़े जे शायर मदीने वारे जे आशिक गुलाम नबी महेसर जो मशहूर शायर आहे डुबरियूं दाचूं हुयूं दाईअ हलीमा जूं सफ़ा जॾहिं ॾिठऊं मुस्तफ़ा खे थे मिलियूं ॾह दफ़ा शायरी है ना अल्लाह उन जे कब्र ते रहमतूं नाज़िल करे अल्लाह बिश्त में बुलंद मकाम एड़ी प्यारी शायरी एड़ी प्यारी शायरी दोस्तो दुआ घुरो दादू खां परियां नबन लुंड वडेरे जो जलसो हो हाजी गुलाम नबी जान मन फकीर लीमू फकीर अल्लाह जन्नत में जायूं ॾियन नात खाना तकरीर मुहजी हाजी हारून मेमन तरह डीसी दादू जो हो सरदार मोहम्मद जमाली जमाली कौम जो सरदार बि हो सुठा मुअज़्ज़ज़ माण्हू वेठा हा हाजी साहब शेर शुरू कयो ऐं माण्हुनि जे अखियुनि मां मींहुं वसण शुरू दोस्तो दुआ घुरो हथ खुदा दे खणी मनवरी यार सां का मुलाकात थे दोस्तो दुआ घुरो जलसे में वेठो ही न छाते वेठो ही कुरान जे महफिल में दुआ घुरंदे मौला पुट कोने ॾे बीमार हाँ चा कर कर्जी हाँ ला है फसल भलो कोने भलो कर पर इहा दुआ न घुरी हुई तो मौला मदीने वारे जे इश्क में वधा न इहा या ज़हन में ही कान दोस्तो दुआ घुरो हथ खुदा दे खणी मनवरी यार सां का मुलाकात थे दूर पइजी विया ॾींहं ॾाढा घणा ॾींहं बिने में अचण जी इनायात थे दोस्तो दुआ घुरो तो पंजे यार जी कुछ पचर ओरिया भली पंजे यार के पड़ा तो पंजे यार जी कुछ पचर और यार मोहे जो तुझे यार खां जोर ॾींहं जो सूंह जी रोशनाई न ॾिस ॾींहं जो सूंह जी रोशनाई
न ॾिस रोशनाई ॾिसी वञ जॾहिं रात थे दोस्तो दुआ घुरो। मोमिन जी मां सईदा आइशा जागो पिया जागो पिया अम्मा खे मञियो था चगो मां खे न मञे सो हलाली फर न है अम्मा खे मञियो था ॻाल्हायो ॿोड़ो एडी मेहरबान जो हिक दफ़े हुजूर गम में वेठा भर में भी चई सुना कहिड़ो गम पान फरमाई था घना बचा ठीक है अदा गौसे पाक खे मञियो था न न जेके मञियो था सेहत करण जो ज़ोर ही ना है पोइ पीरनि जी पीर जो लिखियल किताब छो था मञो मां पुराणो मौलवी हाँ पट ॾींदो सां घुमरो पोइ वरी इहा बि दुआ कंदो सां त रब कराईंदो उमिरो ए मुझा तालिब मूंखे दां था ॾियनि त साईं तूं मोरे खां पढ़ाईंदो आहीं त मेहर जी पस गिरदाई वाह जी आहे ही वाह जी जो किताब नथा वठनि असां अब आता लागी ता है ता हलो अल्लाह का दो है जे दिल में चुरपुर थींदी पीरन जे पीर सा मोहब्बत मल्हाइंदा दुरूद ॾाढा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह वॾी आवाज़ सां वॾी आवाज़ सां वॾी आवाज़ अदा दावत वारो कहिड़ो आहे भाई सलात ही कोन था पढ़नी मता जी मोली थकजी पियो न न न न कम लही न बा हा मता जी तो मोली पोड़ो कुराड़ो हो पर राड़ा पजी विया थला सोने नबी पाक जा आशिको गौसे आज़म जा मुरीदो वलियन जी सोहबत अहम शे आहे निराली शे आहे औरतूं हुयूं तब एडे मकाम वारियूं जो तारीख़ तुफ़तुल किराम वारे आंदो सिजावल खां परियां जूं औरतूं हज ते वयूं मक्के मां फारग थी अहकाम अदा करे मदीने पहुतियूं हरम में सवेर अची अॻु वठी वेही रहियूं मतां पोइ जाइ न मिले ॿॼणियूं हुयूं हीअं बाह कयो वरी हीअं कनि हीअं कयो वरी हीअं कनि 30 पुछ नदी बाह में सूर अथव वाक थियूं कयो हलायो थियूं छा आहे चवण लॻियूं वाक नथियूं कयूं पर हिन टाइम ते असांजा बचड़ा सिंध में पींघनि में सुता पिया आहिनि मदीने मां बाह ड्रिघी करे उन्हनि जी पींघनि खे लोॾा वेठियूं ॾियूं तूं बि अम्मा खे न्याणीअ खे नग खे भेण खे पुफीअ खे मासीअ खे सुधार न त हिक औरत जेके 4 ॼणा जहन्नम में टंग मुड़स टंगबो छो न ज़ाल खे निमाज़ी कई भा पीउ मां लाॾा अचनि था नचण अचे थो फिंडा हणण अचनि था सिंगार जी टोला ठाहे बाज़ारनि ते थुकूं झलनि धिका खाइण अचनि था लोफर जिते हिननि खे फिंडा पिया हणनि इशारा पिया ॾियनि उहे अचनि था जे अचे नथो त तव्हांखे क़ुर नथो अचे निमाज़ नथी अचे दुरूद नथो अचे ज़िक्र नथो अचे हज़रत राबिया बसरिया ॾाढा चओ सुभान अल्लाह हज़रत राबिया बसरिया घर खां ॿाहिरि न निकिरंदी त परदेस अस्सलाम वालेकुम तकरीर पियो कयासीं रहमतुल्लाह तकरीर पियो कयां राबिया बसरिया
एडी कमाल वारी जुड़ जी मौसम इंड लठे निकरंदी रंगीन रंगीन जेका तरार अम्मा अंदर इबादत पई करे मुरीदिया ने जो अम्मा साण बाहर कुदरती रंग त ॾिसो त पाण फरमाए तू रंग थी जी अंदर हलिया त कुदरत वारो मिलाए ये औरत हज ते थी वने अल्लामा इब्ने हजर हेतमी मक्की चोटी जो मुहद्दिसा जे कई साल मक्के में हदीस पढ़ाई लिखे थो त अञा कुछ पंध ते मदीने खां परे हुई त साइन गड बीमार थी मरी काफिले वारा आया अम्मा उठा आहिनि घोड़ा आहिनि खच्चर आहिनि गॾ बाहिनि मादी गॾ बाहे जेका तव्हां के पसंद अचे हा तव्हां के सवारी ॾियो पान फरमाए थी बच्चा तव्हांजी महिरबानी अव्हां तकलीफ़ न कयो जंहिं मारी आहे ओहो चारे बि सघे थो उन खां ओधारी थी वठां मथे निहारे मौला एतिरो ॾे जो मदीनो ॾिसी मोटी घर पहुचा पोइ तूं ॼाण त तुंहिंजी मखलूक ॼाणे नमाज कुरान जिक्र दुरूद अल्लाह जो हम्द तस्बीह या घर में घणी घणी मौली साहब दुआ कयो कर्जी थी वियो हां मौली दुआ कोन लगंदी छो त मौलवी खे मानी खाराए थो तूं वा कुकड़ी अला कह गरीब जी असां त बूटियूं छिचे पत्ते खाई यार वाह जी भाजी टेस्टी ठही आ पर खुदा असां क्या टेस्ट बख्श हबीबन करीम जा उम्मती आओ मां परे वनी निकतो आहियां अल्लाह फरमायो तमु अल्लाह खां डिजो तकवा जो समर ठायो तकवा जेका ऐसा इंसान जे ला भलो समर आहे उन तकवा में अहम शे जी जल अम्माई पुनल पीर जी खिदमत करण उन्हनि जे रूह खे राहत पहुचाइण उन्हनि जे ला कार खैर करण इहा बि वॾी शे जे मां पी खे ईसाई रब शल पनाह में रखे सिंधीअ में किताब वाइज़ जो मोर पुराणो ठटे जे कंहिं बुजुर्ग जो उन में लिखई त हिकिड़ो आलिम सगोरो मुकाम खां लंघियो त कब्र मां अंदर कंहिं गॾह खे छिकी ॿाहिरि कढी कुटी न पिया वरी अंदर लाई ही बीही रहियो पुछे तो छा है चोई दुनिया में जिंदा हूंदो लोफरन सां गॾु हलंदो पोइ जी जल मां खे रोज पुलिस ॿधी पुट पैदा कर मां ॿधूं तॾहिं पेश थिए रोई चवंदी सबा छो तो मूंखे बेइज़तो कर न रुल न हल मां खे चवंदो मुंहिंजे पुठियां गॾह वांगुरु हीउ गुन बस मरण खां पोइ अल्लाह हिनखे गॾह जी शिकिल ॾिनी आहे असां मलाइका आहियूं रब असांखे माण्हुनि वांगुरु डंडा ॾिना आहिनि त कोटे ॿाहिरि कढोसि वरी अंदरि कयोसि वरी ॿाहिरि कढोसि वरी अंदरि कयोसि क़यामत ताईं कुटींदा रहिजो कुरान पाक में अल्लाह छा फरमायो वक़दा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याह व बिल वालिदैन इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा व कुल लहुमा क़ौलन करीमा मूं रब जो फैसलो आ मुंहिंजी बात के बेजी न कयो मां पी सां एहसान कयो ॿई पोड़ा थी विया या हिकिड़ो पोड़ो थी वियो उफ़ बि न चओ हो वख़्फ़िद लहुमा
जनाह ज़ुल्ल मिनर रहमत या पखी पंहिंजे बच्चे खे पर में संभालींदो आहे लिकाईंदो आहे ऐं चुभ सां दाणा चूंडे खाराईंदो आहे। इहे माउ पीउ खे पंहिंजे प्यार जे भाकुर में रख, नरमी कर, उन्हनि जा चप चुरंदा वेंदा तोला ॿरियल जहन्नम बि ठरंदा वेंदा। नौजवानो पंहिंजी नगन खे घर वारनि खे लख इज्जतूं ॾियो, भली उन्हनि खे संभालियो। तव्हांजो नग आहे, तव्हांजी इज्जत आहे, तव्हांजी गैरत। पर हिकिड़ी ज़ाल मरंदी त ॿी थी सघे थी, अम्मा मुई त ॿी माउ न थींदी। तोहफ़तुल कलाम में लिखियो अथसि त हिकिड़े शख़्स खे ज़ाल चयो, तुंहिंजी माउ खंघे थी, मुंहिंजी निंड थी फिटे, कढीसि कमरो मटा ॿिए में रहाईसि। वरी सॼी ॿिए कमरे में खाघारा थी छॾे, मूंखे धप थी अचे। जी भला छा कयांसि? जी छुरो हणी मारीसि। उन छुरो खणी जीजल मां जे पेट जे विच ते रखे ऐं ज़ोर ॾेई चीरियो। छुरो पेट में फाथो थियो तो हा वढल मां निहारेसि थी, भगो किरी पियो, चांस तां धिको आयसि तो हा कुठल मां सॾु करे चई, अब्बा ईज़ा त कोन आई, अब्बा ईज़ा त कोन आई। अहिड़ी मां, मेहरबान मां, उनखे विसारण सही न आहे। जेराहन कदमनि चुमो, ख़िदमत कयो, गुज़ारे वियो, कब्र ते वेंदा कयो। नबी सोने फरमायो, जंहिं माउ पीउ जे कब्र जी उन्हनि जी वफ़ात खां पोइ ॿई मरी विया, हिकिड़ो ज़ियारत कई त ॼण हज जो सवाबु खटे। जेराहन अमा उन्हनि जे मुंहं ॾे निहारियो। नबी सोनो फरमायो तो माउ पीउ जे मुंहं ॾे निहारण ॼण हज जी उमिरि जो सवाबु। या बुजा ॾिजनि माउ पीउ खे, गारियूं ॾिजनि माउ पीउ खे, महणा ॾिजनि माउ पीउ खे। मां चवां थो, खुली थो चवां, जेको माउ पीउ जो बेअदब वो इंसान आहे, वो इंसान आहे। वक़दा रब्बुक अल्ला तबदू इल्ला इय्याह व बिल वालिदैन एहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा व कुल लहुमा क़ौलन करीमा। अल्लाह ताला असांजे इन भाउ खे अजर अज़ीम अता फरमाए, जेको हमेशा साईं अहमद ज़हीन जे बफ़रमान जलसा कंदो ईंदो आहे, मौक़िया मल्हाईंदो आहे, फी सबीलिल्लाह ख़ैरात कंदो आहे, कॾहिं सुहिणनि इमामनि जी ईसाले सवाब ला, कॾहिं वालदेन ला, कॾहिं मुर्शिदनि जी मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी ला। असली शयूं कम जो इहे आहिनि, जंहिंखे अल्लाह नसीब करे त इहे ख़िदमतूं जारी रखे। हज़रत अम्मा राबिया बसिया जी ॻाल्हि पे कयमि त हज ते पे वई, रस्ते में गॾह मरी पई, दुआ घुरी मौला तेसी जेरो करिस, जेसी हज करे मोटा जेरी थी मोटी घर। उन राबिया बसरिया जी रूह खे सवा पहचान ला हिकिड़ो माण्हू ख़ैरात फी सबीलिल्लाह ॾींदो, वॾो मुहद्दिस हो, हदीस जे फन जो इमाम। हिक भेरे रात जो घर सुतो पियो आहे, दर खड़कियो, ॿाहिरि निकितो त हिकिड़ी औरत आहे परदे सां बुरके सां। अम्मा केर आहीं, कीअं आई आहीं? अब्बा मां राबिया बसरी आहियां, तूं मुंहिंजे रूह खे सवा पहचान ला
खैरात फी सबीलिल्लाह कंदो आहे मूंखे अजर मिलंदो आहे। अल्लाह जा मलाक जन्नत जी थालीअ में खणी अजर आणींदा आहिनि। अॼु मुंहिंजे दिलि चयो जे मूंखे न विसारियो आहे, छो न उन जे दर ते वञी मां बि उनखे दुआ करे अचां। ही अल्लाह ताला जंहिंखे घुरे उनखे नसीब करे। मुझो जहिड़ो ज़ईफ़ हाल, कमज़ोर, बीमार हाल हो, अल्लाह से मूंखे तौफ़ीक़ ॾिनी। मूंखे कहिड़ी ख़बर त साईं मूं ते चुगली हणंदो, पर अमीन माना अमानत ॻाल्हि पे कयम। हिकिड़ी रानत हज़रत हसन ते हुसैन। सुहिणे नबी फरमायो हुसैन तुंहिंजे पुश्त मां नव गौस ईंदा। इमाम हसन निहारियो, नाना पहिरो पुट अलीअ जो मां, पहिरियों फर्ज़ंद ख़ातूने जन्नत जो मां, अम्मा जो पाक खीर पियण में अव्वल मां, बाबा जी चपन खे चुमण में अव्वल मां, नाना जी ज़बान खे चूसण में अव्वल मां, मिठी मिठी ज़बान तो नाने जी मुंहिंजे चपन ते लॻे अव्वल मां। पो मूंखे छो न अदा खे न वई गौस। पाण फरमायूं हसन हुसैन खे नव गौस वठी ॾिना अथमि, तो मां हिकिड़ो अब्दुल कादिर जीलानी ईंदो जंहिंजो नमनी जे कंध ते कदम। जागो पिया, जागो पिया, ॾाढा न चई। बस जेको चई त बा गफ़ारी ताहिरी कोन था मञीनि पीरनि जे पीर खे, तंहिंखे कुझु न चओ, धक न थुक न चंबो न, चोस बाबा अल्लाह कूड़नि ते लानत करे छॾी आहे। इहा ई थोरा व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हाणे साईं खे तक़रीर जो टाइम ॾियो, साईं बि कुझु बयान फरमाए, तेसी ताईं मां बि इंतज़ार करण लाइ तयार। अबा साईं जो बोल ॿुधो। साईं चए थो साईं हिकु थी वियो आहे, के दिन खे बि 1 बजे मानी मिलंदी, असां करोड़ो कयो। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद सलातन तुनज्जीना बिहा मिन जमील अहवाल व आफात व तक़दीरना बिहा जमीअल हजात व तुतहिरना बिहा मिन जमीइ सय्यात व तरफना बिहा अला दरजात व तुबल्लुना बिहा अक्सल आयात मिन जमील खैरात फिल हयात बदल मौत इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। मिठा रब मुज़य्यफ़ कमज़ोर वांदे जो अर्ज़ करन, जंहिं दोस्त जलसो कराया उन जलसो कराया, जेके ॿुधण लाइ परे वेझे खां वेठा अथनि जो वेहण ॿुधण, करीम रब पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। सोना रब जो कुछ चयोसीं अर्ज़ कयोसीं इख़लास वारो बना। रब करीम सोने नबी जे सुन्नत ते अमल नसीब फरमा। अक़ीदे में पक्को आशिक़े रसूल सुन्नी करे जारी मारी उथार। मिठा रब सॼी जमायत लाइ गॾियल हिक ई दुआ आहे, अल्लाह साईं तूं क़बूल कर। सभिनी जी दिलनि जा नेक मक़सद ऐं जाइज़ मुरादूं तूं पूरियूं कर। हिक हिक लाइ केतिरी दुआ घुरबी, सभिनी लाइ गॾियल दुआ आहे। अल्लाह साईं क़बूल फरमा, अल्लाह साईं राज़ी थी, अल्लाह साईं रहम कर। मदीने मुनव्वर जा मक्के मुकरम जा दीदार करा। अल्लाह साईं हाज़री नसीब फरमा। ज़ालिमन लुटेरन हाकिमन खां बचा। रहम ऐं करम सां अमन सुकून वारी ज़िंदगी नसीब फरमा। अल्लाहुम्मा अरहम तज़र्रुअना व आमिन खौफना बिक नस्तंसिर अला आदाइना व अनफुसना फंसुरना व अला फज़लिक नतवक्कल फला तकलना इला गैरिक या रब्बना
व इला जनाब रसूलिक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तसिब फला तुबइदना व बिबाबिक नकफ फला ततरुदना या अरहमर राहिमीन या गियासल मुस्तगीसीन या मुजीब दावतल मुदतर्रीन अल्लाहुम्मा फारजल हम्मे काशिफल गम्मे मुजीब दावतल मुदतर्रीन रहमान दुनिया वल आखिरत रहीमुहुमा अंत तरहमना फरहमना बिरहमतिन तुगनीना बिहा रहमत मन सिवाक क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिही व अहलि बैतिही व बारिक वसल्लम।